नवाब अली मोहम्मद में 4 ॾींहं अॻु ज़मीनी तकरार तां हथियार बंद नथा मार्च थियल 5 ॻोठाणनि जे वारसनि इंतज़ामिया में ॻाल्हियूं कामयाब थी वियूं। ॻोठाणनि क़ौमी शाहराह ते 54 कलाकनि खां लॻल धरणो ख़त्म कंदे अॼु सॼी सिंध में कयल हड़ताल जो ऐलान वापसि वठी छॾियो आहे। लिखत में कयल मुआदे तहत धार केस दाख़िल करे मोहसिन ज़रदारी ऐं आबिद ज़रदारी समेत 15 ॼणनि खे नामज़द कयो वियो। देह बम्बई में ज़मीन जे तकरार तां हथियार बंद जी फाइर में क़तल थियल 5 ॻोठाणनि जा लाश क़ौमी शाहराह ते रखी चौथे ॾींहुं बि धरणो जारी हो त राति देर सां SSP नवाब शाह अमीर सऊद बख्शी धरणे वारे हंधि पहुची मक़तूलनि जे वारसनि सां ॻाल्हियूं कयूं। ॻाल्हियुनि दौरान हिकु लिखत में मुआदो कयो वियो। उन मौक़े ते सिंध यूनाइटेड पार्टी जो सदर सैयद ज़ैन शाह, क़ौमी अवामी तहरीक जो सरबराह यास लतीफ़ वली जो ॿिया पिणु मौजूदु हुआ। लिखत में कयल मुआदे तहत 5 ॻोठाणनि अयाज़ भंड, माशूक भंड, साबन भंड, अकमल भंड ऐं ट्रू फ़कीर भंड जी क़त्ल वारे वाक़े जूं 2 FIRूं दाख़िल कई वयूं। ॻोठाणे अबन भंड जी फरियाद ते दाख़िल कयल केस में मोहसिन ज़रदारी, आबिद ज़रदारी, साले ज़रदारी, लुत्फ़ मरी, कयूब ज़रदारी, ग़ुलाम शबीर ज़रदारी खे जवाबदार नामज़द कयो वियो। ॿियनि जवाबदारनि में मुश्ताक मानिठो, अलहदा ज़रदारी, बरकत ज़रदारी, शहज़ादो ज़रदारी, अली मोहम्मद ज़रदारी ऐं ॿिया शामिल आहिनि। नवाब अली मोहम्मद थाणे ते दाख़िल FIR में दहशतगर्दी एक्ट जा कलम बि शामिल कया विया आहिनि। ॻाल्हियूं थियण बाद SUP जे सदर ज़ैन शाह धरणो ख़त्म करण जो ऐलान कयो। संदसि चवणो हो त पुलिस केसनि में नामज़द जवाबदार गिरफ़्तार करण जी ख़ातिरी कराई आहे। हू हफ़्ते ताईं इंतज़ारु कंदा। जेकॾहिं जवाबदार गिरफ़्तार न थिया त मक़तूल ॻोठाणनि जे वारसनि जे सलाह मशवरे सां आइंदा जो लाहे अमल जोड़ियो वेंदो। उन मौक़े ते SSP नवाब शाह अमीर सऊद बख्शी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते छापनि जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे। तुर्त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मक़तूलनि जे वारसनि सां इंसाफ़ कयो वेंदो। होॾां पुलिस हिरासत में मौजूदु 5 जवाबदारनि जी गिरफ़्तारी ज़ाहिर कई आहे, जॾहिं त अॼु सॼी सिंध में कयल हड़ताल जो ऐलान पिणु वापसि वरितो वियो आहे। जो 2 गिरफ्तार थे उनको इधर पहुंचाया गया, वो रिलीज हो गए। फिर दोपहर को 3 बजे या 4 बजे के अराउंड ज़मीन जिस पे कब्जा था जरदारी पार्टी का, वो खाली करके और वो भंड और दूसरी कम्युनिटीज़ जो हैं उनके हवाले किया गया। जो इधर से 70 साल से रह रहे थे उनको दे दिया गया। तीसरा मरला जिसमें हमें देर भी हुई और उसमें शायद कुछ मामलात हैं जिसकी वजह से 3 दिन से हमारा ये डिस्प्यूट चला। वो थे नाम पे इत्तेफाक नहीं हो रहा था कि ये नाम आने चाहिए या ना आने चाहिए। इससे हमें दुख भी हुआ, तकलीफ भी पहुंची। बुरसा ने जो नाम कहे वो उनके कहने पे सारे नाम डाल के अभी कुछ देर पहले की FIR कटी है जो जिसका सऊद साहब ने अभी बताया। बेसिक जो मुतालबात हैं वे हैं से जारी था, चौथे दिन में दाखिल हुआ है, ये इसको ख़त्म करने का ऐलान करते हैं। जी बिल्कुलु, ॻाल्हियूं शुरुका सां कामयाब थी वियूं आहिनि ऐं उन्हनि धरनो ख़त्म करण जो ऐलान कयो आहे। उन्हनि जी जेके ख़दशात हुया उहे दूरि कया विया आहिनि ऐं जेके 2 FIRs मर्डर्स जूं थियूं आहिनि उन्हनि में 7 जेके मुल्ज़मान आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं मज़ीद यकीन दहियानी कराई वई आहे त जेके बाक़ाया जेके मुल्ज़मान आहिनि, जेके मुजरिम आहिनि उन्हनि खे इंशाअल्लाह जल्द गिरफ़्तार कयो वेंदो।